अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु हिकु विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। हीउ विलाग बि बबरलो धरणे बाबति आहे। एक्चुअली बबरले धरणे अहिड़ियूं शानदार कामयाबियूं ॾिनियूं आहिनि जो केतिरा ई उन ते विलाग थी सघनि था, केतिरा ई तबसरा थी सघनि था, केतिरा ई तज़िया थी सघनि था ऐं उहे तज़िया पाण कंदासीं। उन जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। इहो धरणो वकीलनि ई छो हुयो, का सियासी पार्टी छो न पई हणी सघे, ऐं इन धरणे मां सिंधी माण्हुनि खे केतिरो न उत्साह मिलियो, छा इन जी तवक़ हुई वकीलनि खे? इहे सुमूरा मुख़्तलिफ़ जेके इन जा पासा ऐं पहलू आहिनि जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। पर अॼु असां उन्हनि साज़िशी थ्योरियुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं जिन खे कंस्पायरेसी थ्योरीज़ चयो वेंदो आहे। ऐं हर पॉलिटिकल मूवमेंट जे पोयां का न का कंस्पायरेसी थ्योरी कढंदड़ माण्हू हूंदा आहिनि। उन्हनि वटि को डॉक्यूमेंटल प्रूफ न हूंदो आहे त जो चऊं त बाबा फलाणो जेको दस्तावेज़ खणी साम्हूं अची वियो त हुन हीअ ॻाल्हि चई आहे, पर उहे ॻाल्हि अहिड़ी पक सां कंदा आहिनि जो ॼण त ईअं लॻंदो आहे त उहे उन मीटिंग जो हिसो हुआ जिते इहो सभु कुझु तइ थियो। इन्हनि जेके कंस्पायरेसी थ्योरीज़ बबलो धरणे बाबति आहिनि, जीअं मूं पहिरें विलाग में अर्ज़ु कयो त उहे ॿ जेके साज़िशी थ्योरीज़ आहिनि उहे हिन वक़्तु आम आहिनि मार्केट में। उन्हनि में हिकिड़ी त इहा आहे त वॾनि भाइरनि इहो लॻायो ऐं वॾनि भाइरनि जो कहिड़ो मफ़ाद थी सघे थो उन जे बारे में बि ॻाल्हायूं था। ॿी साज़िशी थ्योरी जेका इहा आहे त ख़ुदि पाकिस्तान पीपुल्स पार्टी इहो धरणो लॻाए, उन जे बैक ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुई ऐं उन जा बि मज़बूत दलील आहिनि जेके माण्हू उहे पेश कनि था। नंबर 1 जेका कंस्पायरेसी थ्योरी आहे उन में इहो चयो पियो वञे त वॾनि भाइरनि इन जे करे लॻायो त धरणो लॻंदो त इहा परेशानी आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत जे लाइ। न रुगो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध हुकूमत लाइ परेशानी जी ॻाल्हि आहे, पर इहो साबित बि थियो त पीपुल्स पार्टी खे इन धरणे पॉलिटिकली वॾो नुक़सानु रसायो, तमामु वॾो धचको रसायो ऐं हर आम माण्हू वटि जेको पॉपुलर नारो हुयो, जीअं हाणे सूबाई वज़ीर ज़ियाल अंजार साहिबु चए थो न त हिकिड़ो मख़सूस झंडो हुयो जेको जिते किथे हर एहतजाज में नज़र आयो पए। हाणे इहो त न ॿुधायो आहे त उहो कहिड़ो झंडो हुयो, तंहिंजे करे असां बि नथा ॿुधायूं त उहो कहिड़ो नारो हुयो, उहो कहिड़ो मख़सूस नारो हुयो जेको हर एहतजाज में लॻो। सिंध में कैनालनि वारे इशू ते हिकिड़ो मख़सूस नारो ठहियो जेको हर एहतजाज में लॻो। उहो ज़ियाल अंजार साहिबु ॿुधो हूंदो, उन करे आउं नथो दोहरायां उन ते। उन में लखनि जी ॻाल्हि आहे, मतिलबु हज़ारनि सवनि जी ॻाल्हि न आहे, लखनि जी ॻाल्हि आहे। त ज़ियाल अंजार साहिब खे इहा ख़बर हूंदी त उहो नारो कीअं लॻो, उहो मख़सूस झंडो कीअं आयो। त साज़िशी थ्योरी इहा हुई त वॾनि भाइरनि इन खे सपोर्ट कयो त इहो धरणो लॻंदो त पॉलिटिकली नुक़सानु थींदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो, ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सियासी इमेज जेको आहे सो उहो ख़राबु थींदो। ऐं जेको थियो बि, जेको धरणो हणी वेठल माण्हू आहिनि उन्हनि त इहा ॻाल्हि न कई, यानी ख़ुदि वकीलनि कॾहिं बि ईअं न चयो त इहा कैनालनि जी जेका असां मंज़ूरी सदर आसिफ अली ज़रदारी ॾिनी आहे। पर ॿियनि पीपुल्स पार्टी जे मुख़ालिफ़ पार्टियूं जेके आहिनि जिन में SUP आहे ऐं GD आहे, ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि समूरनि उहो मीटिंग जा मिनट्स खणी आया त ही मीटिंग थी आहे जेका सदर आसिफ अली ज़रदारी जे ऑफिस में थी आहे ऐं उहा कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां थी आहे ऐं कैनालनि जे बारे में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी मंज़ूरी ख़ुदि आसिफ अली ज़रदारी ॾिनी आहे। इहो जेको वीडियो ऐं उहे मिनट्स पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे लाइ मथे जो सूर बणिजी विया। हक़ीक़त इहा आहे। ऐं उहे समूरी जॻहुनि ते उहे ज़ैन शाह साहिबु ॾेखारिया पए, जिते किथे उहो चयो पए त बाबा हीअ मीटिंग कंहिं कई आहे, पोइ जेकॾहिं तव्हां मंज़ूरी न ॾिनी आहे त हीअ मीटिंग कंहिं कई आहे। ऐं उन में समूरनि तव्हां ॾिठो त वज़ीरनि खे केॾी वज़ाहत करणी पई त बाबा ईअं न आहे, सदर साहिब वटि अख़्तियार बि न आहे, सदर साहिब वटि अहिड़ो आइनी उहिदो आहे जंहिंजो इहो अख़्तियार न आहे जो हू 2 किलोमीटर रोड बि ॾेई सघे। त काउंटर क्वेश्चन इहो ई बि थियो पए त जेकॾहिं इहो अख़्तियार न आहे हुनजो जो 5 किलोमीटर रोड ॾेई सघे त सदर साहिब खे इन क़िस्म जी प्राइवेट हिकिड़ी कंपनीअ सां मीटिंग करण जी ज़रूरत ई छो पेश आई ऐं उन छो कई। बहरहाल केतिरा ई सवाल हुआ जिन में पीपुल्स पार्टी दलीलनि में खुटल हुई ऐं उन खे ई बुनियादु बणाए ऐं एतिरे हद ताईं इहे पे ॻाल्हियूं हलियूं जेका साज़िशी थ्योरी जी ॻाल्हि आउं कयां पियो। उन में इहो हुयो त ही अवामी हलचल उथी पवंदी ऐं अवामी हलचल जे नतीजे में पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ मथां इहो दबाव पवंदो त हूअ हुकूमत खां अलॻि थिए
केनालनि वारे पासे ते हिकु पासे थी बीहे, या त सिंधी माण्हुनि सां बीहे या शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत सां बीहे। इहो दबाव वधियो बि, ऐं केतिरनि ई हंधनि ते वज़ीर आला सिंध हुजे मुराद अली शाह या पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो साहब, उन्हनि खां इहे सवाल बि थिया त तव्हां शहबाज़ शरीफ़ हुकूमत खां अलॻि छो नथा थियो, जेकॾहिं तव्हां केनालनि वारे इशू ते सिंधी माण्हुनि सां गॾु आहियो त तव्हां अलॻि छो नथा थियो। त हुननि वटि पंहिंजा जवाब हुआ। हुननि जो इहो हो त असां फोरम्स ते वेठा आहियूं, इहो जेको जवाबु ॾियणु उते ऐं उते आवाज़ उथारणु ज़रूरी आहे, हुननि फोरम्स ते हुजणु ज़रूरी आहे। बहरहाल हुननि जा दलील हुआ, पर माण्हुनि जो प्रेशर एतिरो हुयो त तव्हां इन्हनि खां अलॻि थियो, ऐं तमामु वॾो प्रेशर हुयो हक़ीक़त ॾिसिजे त, ऐं उहो सभिनी खे नज़र बि आयो पए त इहो प्रेशर एतिरो वधंदो जो मुस्लिम लीग नवाज़ हुकूमत जेकॾहिं CCI जो इजलास तकिड़ो नथी सॾाए त थी सघे थो पाकिस्तान पीपल्स पार्टी अलॻि थी वञे। ऐं उनजे वज़ीरनि काफ़ी नासिर शाह ॿियनि वज़ीरनि इहो बि चयो त जेकॾहिं हू केनाल इशू ते CCI जो इजलास जल्दी नथा सॾाइनि त हुकूमत खां अलॻि थियण में असांखे देरि न लॻंदी। वज़ीर आला बि चयो त असांखे 1 मिंट बि न लॻंदो, असां अलॻि थी वेंदासीं। इन तरफ़ ॻाल्हियूं हलियूं पए, ऐं जेका इहा साज़िशी थ्योरी पेश कंदड़ आहिनि उन्हनि जो इहो चवणो त इहो धरणो ख़ुदि इन करे बि लॻारायो वियो हुयो त वरी मां चवां पई इहा साज़िशी थ्योरी आहे, कंस्पायरेसी थ्योरी आहे, नॉट माई ओपिनियन। त इहो धरणो लॻारायो इन करे वियो हुयो त जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत खां अलॻि थिए, ऐं उनजे नतीजे में ज़ाहिर आहे क़ौमी हुकूमत जुड़े हा, निगरान हुकूमत जंहिंखे चऊं था, पोइ क़ौमी हुकूमत चओ या निगरान हुकूमत, उहा जुड़े हा, ऐं उनखां पोइ अॻिते मामला हलनि हा। इहा साज़िशी थ्योरी पेश कंदड़नि जो इहो बि चवणु आहे त उन्हनि कुवतुनि सिंध में हिकिड़ी सियासी कुवत रखंदड़ ख़ुदि पीर साहब पागारे लाइ चवनि था त पीर साहब पागारे खां हुननि इहो पुछियो हुयो त चीफ मिनिस्टर, नेक्स्ट चीफ मिनिस्टर यानी क़ौमी हुकूमत जो या निगरान हुकूमत जो चीफ मिनिस्टर थियण लाइ असांखे कुझु नाला ॾियो, ऐं कुझु अंदरूनी जेके ॼाण रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि इहो चयो त पीर साहब गुलाम साहब ख़ान जतोई ऐं ॿिनि माण्हुनि जा नाला ॾिना हुआ, 3 माण्हुनि जा, त हुन सां गुलाम साहब जतोई सां ताज़ो ई हुकूमती ज़्यादती थियल हुई, त उनजे करे बि हुन उहो नालो ॾिनो। हाणे इन हद ताईं इहा ॻाल्हि हुई, ऐं ख़ुदि वकीलनि जेको आहे सो उहो बि इहा कंडीशन रखी हुई त असां अल्टीमेटम ॾींदासीं सिंध हुकूमत खे, पीपल्स पार्टी खे, त उहा वफ़ाक़ में जेकॾहिं केनाल इशू हल नथी कराए सघे त अलॻि थी वञे, हुकूमत खां अलॻि थी बीहे, ख़बर पइजी वेंदी। इहा ओचितो गेम कीअं तब्दील थी, ज़ाहिर आहे इहो जंहिं इहा थ्योरी ॿुधाई उनखां मुंहिंजो बि इहो ई सुवाल हो त ओचितो भला इहा गेम कीअं चेंज थी वई। त हुनजो चवणो त ओचितो इहा जेको पाक भारत जंग वारो माहौल जुड़ी वियो ऐं पहलगाम वारो वाक़ियो थी पियो, उनखां पोइ हिकिड़ी एमरजेंसी वारी सूरत हाल डिक्लेयर थी वई, ऐं उन में जेको आहे सो माण्हुनि जल्दी कई, जेके माण्हू इन जे पोयां हुआ। ऐं ख़ुदि इन में ॿियो जेको क्रेडिट आहे उहो इहो लॻाए पियो वञे त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी, उन्हनि ॿिन्ही जो राब्तो शर्जील मेमून ऐं राना सलाह जी मार्फत हिक ॿिए सां थियो, जिन इन ते तय कयो त ही मामिलो घणो नुक़सानु ॾींदो, इनखे जेकॾहिं वधणु ॾिनो वियो त इहो नुक़सानु ॾींदो, तंहिंजे करे इनखे फ़िलहालु हिते ई ख़तमु कजे थो। इहा हुई हिकिड़ी वॾनि भाइरनि वारी साज़िशी थ्योरी। जेके माण्हू ॿी थ्योरी पेश कनि था, जिन जो इहो चवणु आहे त इहो धरणो ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी लॻारायो, उन्हनि माण्हुनि वटि बि पंहिंजा दलील आहिनि। उन्हनि वटि दलील, हिकिड़ो वॾे में वॾो दलील उन्हनि वटि इहो आहे त भई एतिरा 12 ॾींहं पूरा धरणो लॻो ऐं सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उन्हनि हिकिड़ो दफ़ो बि धरणे वारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न कई, उन्हनि खे उथारे न सघिया, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण खां हो हिचकिचाईंदा रहिया, गुरेज़ कंदा रहिया। हुकूमत में हुजण जे बावजूदि हिकिड़ियूं सियासत में हसासियत थींदियूं आहिनि, सेंसिटिविटीज़ थींदियूं आहिनि। पीपल्स पार्टी खे ख़बर हुई त इहा केॾी सेंसिटिव मामिलो आहे, यानी पाणीअ जो इशू सिंधी माण्हुनि जे लाइ केॾो सेंसिटिव आहे। सिंधी माण्हू, मूं 2-3 दफ़ा अॻु में बि गुज़ारिश कई आहे त सिंधी माण्हू 2-3 मामलनि ते ॾाढा सेंसिटिव आहिनि। हू मुल्क में जारी जेका करप्शन आहे उनखे छॾे ॾींदा, शहरनि जी सफ़ाई सुथराई, मतिलबु बेड गवर्नेंस जेके चऊं उनखे बि छॾे ॾींदा, पर सिंधी माण्हुनि जे जॾहिं ॿोलीअ ते मसइलो ईंदो,
सिंधी माण्हुनि जे कल्चर ते मसइलो ईंदो, सिंधी माण्हुनि जे दरिया ते मसइलो ईंदो, पोइ हू कंहिंजी न आहिनि ॿुधंदा, पोइ हू पाण निकिरी पवंदा आहिनि ऐं उहो मामिलो हल कराए निकिरंदा आहिनि। उन मिसाल तव्हां कल्चर डे आहे, पूरे पाकिस्तान में का बि क़ौम कल्चर डे न मल्हाईंदी, सिंधी वाहिद क़ौम आहे जंहिं इहो कल्चर डे जो बुनियादु विधो। हाणे तव्हांखे सराइकी कल्चर डे, साईं बलोची कल्चर डे, इवन पंजाबी कल्चर डे, इहे सभु नज़र अचनि था, पर इन जो बुनियादु सिंधी माण्हुनि विधो। त ईअं ई पंहिंजी ॿोलीअ जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायां थो त सिंधी माण्हू पंहिंजी ॿोलीअ सां एतिरो प्यारु कंदा आहिनि जो हुननि तहरीक हलाई 60s में शायदि, जंहिं दोस्त खे ख़बर हुजे त उहो वधीक करेक्ट कंदो, त रेलवे स्टेशननि ते सिंधीअ में नाला लिखो, सिर्फ़ु उर्दू ऐं अंग्रेज़ी में छो लिखियल आहिनि। उहा कंहिं ॿिए सूबे कॾहिं बि तहरीक न हलाई, कॾहिं बि पंजाब वारनि न चयो त भई पंजाबीअ में लिखो, कॾहिं बि केपी वारनि न चयो त पछतो में लिखो, या बलोचनि न चयो त बलूचीअ में लिखो। सिंधी माण्हुनि उहा तहरीक हलाई ऐं मूंखे जेसिताईं यादि थो अचे त कामरेड ॼाम साखी ऐं ॿिया जेके असांजा सीनियर सियासी अॻुवान हुया, उन्हनि किथे किथे त पाण जेको आहे सो स्टेशनुनि ते वञी नाला लिखिया सिंधीअ में, त बसि सिंधी ॿोलीअ में नाला लिखंदव। अच्छा, शनाख़ती कार्ड सिंधीअ में ठाहिराइण जो, वोटर लिस्टूं सिंधीअ में ठाहिराइण, इहो माण्हू सिंधी माण्हुनि जो पंहिंजी ॿोलीअ सां हिकिड़ो प्यारु आहे। त पीपल्स पार्टीअ खे, पीपल्स पार्टी जी हुकूमत खे इन हसासियत जी ख़बर हुई त हू कॾहिं बि उन धरणियुनि जे ख़िलाफ़ु, एहतिजाज जे ख़िलाफ़ु शायदि इन तरह सां ब्रूटल वे में न कंदा तशदुद, जीअं हुननि कराची में डॉक्टर शहनाज कुंभर जे बारे में जेको उनजी हिमायत में निकितो हुयो, उन क़त्ल ख़िलाफ़ु एहतिजाज जेको थियो हुयो, जिन में असांजा सैफ समेजो ऐं ॿियनि दोस्तनि जे मथां जामी चांडियो, ॿियनि जे मथां जेको सो तशदुद थियो हुयो, तव्हां पाण ॾिठो हुयो। इहा बि पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, यानी पीपल्स पार्टीअ जी हुकूमत जो हिकिड़ो रूप इहो बि त आहे न, त जेका इहा थ्योरी पेश कंदड़ आहिनि उहे चवनि था त हुकूमत जॾहिं पंहिंजे उन ते ईंदी आहे न, पोइ धरणो कंहिंजो बि हुजे या प्रोटेस्ट कंहिंजो बि हुजे, उहे उन्हनि खे 5 मिंटनि में छा 2 कलाकनि में छा उथारे ज़रूरु वेंदा आहिनि, उहे उन्हनि खे उथारे वञनि। हा, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हुननि जो इहो चवणु आहे त पीपल्स पार्टी इन करे बि हणायो जो पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध में ऐं ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी मुस्लिम लीग नवाज़ जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उहे ॿुधनि ई न पिया, हुननि जूं गुज़ारिशूं, हुननि जूं लेटरबाज़ियूं उन जूं शाहिद आहिनि, त हू हुननि जी ॻाल्हि ॿुधनि ई न पिया। यानी जेको CCI जो इजलास हर 3 महीने यानी 90 ॾींहंनि जे अंदरि आइनी तौर ते थियणो आहे, उहो हुकूमत वजूद में अचण खां वठी अॼु ॾींहं ताईं न थियो। ऐं उन जे बारे में असांजो चीफ मिनिस्टर साहिबु चवंदो रहियो त मूं हे लेटर लिखियो आहे, मूं हू लेटर लिखियो आहे, मां वज़ीर आज़म सां पाण गुफ़्तगू कई आहे, पर वज़ीर आज़म नथो CCI जो इजलास सॾाए। इहे लेटरबाज़ियूं सभु शयूं हलंदियूं रहियूं, महीननि जा महीना हलंदियूं रहियूं, साल थी विया, पर ॿ जे धरणे उहो CCI जो इजलास विदिन डेज़ कराए ॾेखारियो अवामी ताक़त सां। ऐं इहो पीपल्स पार्टी चाहे पई, त CCI जो इजलास थिए, असां इन में इहा पॉइंट रेज़ कयूं ऐं उन मां केस खटी मोटी अची करे सुरखुरू थी करे माण्हुनि जे अॻियां चऊं त ॾिसो असां जेको आहे सो केनाल रद्द कराया आहियूं। हिकिड़ी थ्योरी इहा आहे। ॿी थ्योरी इहो जीअं ॿुधायमि तव्हांखे, त उन खां तशदुद करण खां हुननि साफ़ जवाबु ॾेई छॾियो। ऐं केतिरनि ई माण्हुनि जो ज़ाहिर आहे चीफ मिनिस्टर जे मथां, पीपल्स पार्टी जे मथां प्रेशर हूंदो त हिननि खे उथारियो, उहो पर इन जो जेको सियासी फ़ाइदो त पीपल्स पार्टी खे इहो मिलियो जो CCI जो इजलास तकिड़ो थियो ऐं उन मां ई केनालनि जो इशू जेको आहे सो उहो खणी आया, रद्द कराए आया। इहो त फ़ाइदो थियो, पर उनजी सियासी क़ीमत केॾी अदा करणी पई, उनजो पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे अंदाज़ो आहे। पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे शायदि ई अंदाज़ो हुजे त जेको डैमेज इन धरणे सबबु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सियासत खे थियो आहे, ही जेके तव्हां ॾिसो था न जलसा बिलावल साहब जा सिंध में, इहो ख़ुदि हिकिड़ी डैमेज रिपेयरिंग एक्सरसाइज़ आहे। त जेको डैमेज थी चुको आहे, असां उहो जेको हिकिड़ो ख़ाल पैदा थी चुको आहे माण्हुनि में ऐं पीपल्स पार्टी जे विच में, उनखे भरियो। ऐं जिते किथे वञी हू चवनि पिया, ऐं हुननि खे इहा सम्झ में न पई अचे त थीम कहिड़ो रखूं। 4 अप्रैल खां पोइ हुननि चयो त असां पंहिंजे हिननि जो जेको जलसा कंदासीं
उन्हनि जो थीम हूंदो पाकिस्तान खपे, छो त हिन में जेके बि शामिल आहिनि धरणनि में उहे न खपे वारा आहिनि, पर उहो अहिड़ी तरह सां रद्द थियो हिननि जो थीम पीपल्स पार्टी जो GD अॻुवाण सदर दिन शाह चए या जेको आहे सो वकील अॻुवाण हुजनि, ॿिया माण्हू हुजनि, उन्हनि चयो बाबा खपे न खपे चकर में न आहे। ऐं उन जेको आहे सो जमीयत उलमा इस्लाम फज़ल रहमान जे राशिद सूमरे साहब उन पाण चयो जी बाबा ही खपे न खपे जी चकर ई न आहे, असांखे आहे केनालनि जो, ऐं इहो जेकॾहिं खपे जो नारो हणिणो आहे त उहो बलूचिस्तान में वञी कलात में मस्तोंग में उते जलसा कयो, उते वधीक ज़रूरत आहे। सो उन चकर मां बि निकिरी आहे। ऐं ॿियो जलसनि जो मक़सदु इहो हुयो त सदर आसिफ अली ज़रदारी जेका रिपूटेशन ख़राबु थी आहे उहा बहितर करण लाइ डैमेज रिपेयरिंग एक्सरसाइज़ कयूं। पर मां सम्झां थो केतिरी बि डैमेज रिपेयरिंग एक्सरसाइज़ कनि, केतिरी बि डैमेज रिपेयरिंग एक्सरसाइज़ कनि, उन मां उहा मान मर्तबो या जेको वक़ार आहे शायदि ई उहो हासिलु करे सघे सदर साहब, छो त आम माण्हूअ खे बचे ॿार खे इहा ख़बर पइजी चुकी आहे त इहो फ़ैसिलो कंहिं कयो ऐं इहो फ़ैसिलो रद्द कराइण में कंहिंजो किरदारु हुयो। ॿई थियरियूं जेके कंस्पिरेसी थ्योरीज़ आहिनि उहे तव्हां ॿुधियूं। नेक्स्ट में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि कैनाल स्ट्रगल ते कहिड़नि माण्हुनि कहिड़ो रोल प्ले कयो ऐं सदर आसिफ अली ज़रदारीअ खे कंहिं इहो मशवरो ॾिनो, छो त हू कंहिंजी ॿुधंदो कोन्हे। टॉप ते जेको माण्हू वेठो हूंदो आहे उहो आइसोलेट हूंदो आहे, उहो पंहिंजे मन जी कंदो आहे, तमामु थोरनि माण्हुनि जी ॿुधंदो आहे। हुनखे गॾियल जेको ऐवान जो इजलास हुयो उन में तक़रीर में इहे जुमिला शामिलु कंहिं कराया ऐं उन सां गॾोगॾु कंहिं उनखे ब्रीफिंग ॾिनी त हाणे सिंध में असांखे जेकॾहिं कुझु करिणो आहे त उहो कैनाल जी पॉलिटिक्स तमामु एतिरी वधी वई आहे जो उन ते असांखे मुखालफ़त ई करणी पवंदी, उन जो वधीक असांखे हिमायत थियण सां या हामी थियण सां नुक़सानु ई पहुचंदो। इहो ईंदड़ विलाग में तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं त पीपल्स पार्टी जे विदिन कहिड़ा माण्हू हुआ जिन इन में मुसबित रोल प्ले कयो ऐं कहिड़ा माण्हू हुआ जिन इन खे मनफ़ी अंदाज़ में खयो।